नाज़रीन, आवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में ख़बर ॾींदा हलूं त बिजली जी चोरी हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं, सार्फ़िन खे डिटेक्शन बिल में रियायतूं मिलंदियूं। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॾिसूं था अब्दुल वाहिद उमरानी जी हिन रिपोर्ट में। बिजली जी चोरी हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं, सार्फ़िन खे डिक्टेशन बिलनि में रियायतूं मिलंदियूं। हेस्को मुलाज़िमनि खे वधीक महिनत करण ते इनाम तौरु एज़ाज़ो मिलंदो। अहिड़ो इज़हार हेस्को चीफ रहम अली ओठो अॼु राति महिल ओचितो शहर न्यू सैदाबाद जे बिजलीअ जे नए थंभनि में लॻल बिजलीअ जे मीटरनि जो मुआइनो करण खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हिन चयो त न्यू सैदाबाद जा शहरी बिजली जा बिल वक़्त ते अदा कनि था, उन करे न्यू सैदाबाद शहर अंदरि बिजलीअ जे लोड शेडिंग जो वक़्तु ॿियनि इलाइक़नि खां घटि हूंदो आहे। हिन चयो त बिजलीअ जा नवां मीटर लॻाया पिया वञनि, जेके बिजलीअ जा मीटर ख़राबु आहिनि उन्हनि खे तब्दील कयो पियो वञे। हिन चयो त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान ऐं वज़ीर बिजली पाकिस्तान जे हिदायतुनि ते बिजलीअ जे चोरीअ जे रोकथाम ऐं सार्फ़िन खे बहितर सहूलियतूं मुहैया करण लाइ कोशिशूं वरितियूं पियूं वञनि। उन मौक़े ते जनरल मैनेजर हेस्को अब्दुल सत्तार मेमण, एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर हेस्को ऑपरेशन इंसाफ़ अली ब्रोई, एसडीओ ऑपरेशन न्यू सैदाबाद नेमतुल्ला सांद, मुमताज़ अली मेमण ऐं ॿिया अमलदार मौजूदु हुआ। अब्दुल वाहिद उमरानी, अवामी न्यूज़, न्यू सैदाबाद। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।